गुरु साध संगत जीओ, वाहिगुरु जी का खालसा वाहिगुरु जी की फतेह। साध संगत जी लड़ीवार जपजी साहिब जी पावन बाणी जी विचार कंदे अज जपजी साहिब जी 38 पौड़ी जी विचार सांझी करनी है। सो 38 पौड़ी जे अंदर ध्यान ॾियण जे लाइ पहिरों में असांखे सुरती थोड़ो सम्झणो पवंदो सोनारे जे बारे में। साहिब सोनारे जी ध्यानु ॾिवाईंदा त जहिड़े तरीक़े सां हिकु सुनियार सोन खे जीअं डिज़ाइन ॾींदो आहे, घड़ंदो आहे, अहिड़े तरीक़े सां चवंदा तूं निहाल थी सघे थो, तुझी भी ज़िंदगी खूबसूरत थी सघे थी, तुझी आख़िरत भी खूबसूरत थी सघे थी। पर इनखे घड़णो ज़रूरी आहे, इन ते महिनत करणी आहे। जॾहिं महिनत कंदे तूं जीअं सोनारो हिकु सोन खे डिज़ाइन ॾेई करे उनजी ख़ूबसूरती ज़ाहिर कंदो आहे, तीअं तूं पंहिंजी ज़िंदगी जा पंहिंजी ज़िंदगी जे अंदरि गुण रूपी ख़ूबसूरती, गुण रूपी डिज़ाइन आने करे तूं निहाल थी सघे थो इन दुनिया में। पर हे जपजी साहिब जी 38 पौड़ी अंतली आख़िरी पौड़ी आहे। 37 पौड़ी ताईं 5 खंड जी विचार हले थी, उनखां बाद 38 पौड़ी में निहाल थियण जी विचार कनि था। चवंदा कहिड़े तरीक़े सां तूं निहाल, छो त हिन दुनिया में जेकर निहाल थी वियो त उनखे कुझु बि बाक़ी न खपे, सभु शइ उनखे मिली वई। जंहिं शइ जे लाइ हिन दुनिया में आयो उहा शइ उनखे प्राप्त थी वई। पौड़ी जो अर्थ आहे ॾाको। दास अॻे बि जपजी साहिब जी जीअं हल्दी विचार हुई त इन जे अंदरि सम्झायासीं त पौड़ी जो अर्थ आहे ॾाको। पर आख़िरी ॾाके जे अंदरि साहिब चवंदा हे आख़िरी ॾाके ते जॾहिं पहुची वई न तूं निहाल थी वई। तोखे कंहिं शइ जी कमी, काई शइ जी तोखे घुर्ज न रहंदी, सभु शइ तोखे प्राप्त थी वियो। सो साहिब जपजी साहिब जी 38 पौड़ी जे अंदरि साहिब फरमाईंदा जत पहारा धीरज सुनियार। हिकु हिकु शइ खे हिते नोट कजे, ध्यानु ॾिजे। जत चवंदा पंहिंजे शरीर खे जेके इंद्रिया आहिनि, जेके कन, अख, नक, जेके ज्ञान इंद्रिया आहिनि, इन्हनि खे रोक। इहे तुंहिंजे लाइ हिकु जत हुजे। ख़राब पासे, ग़लति पासे न वञनि। तुंहिंजो कोई बि जिस्म जो कोई बि उज़वो ग़लति पासे न वञे, ग़लति रस न वठे। इहो तुंहिंजे लाइ जत हुजे। ऐं इहो जत छा आहे? चवंदा पहारा माना सोनार के जी दुकान। चवंदा जत पहारा तुंहिंजा ज्ञान इंद्रा रोक में काबू में हुजनि, इहो तुंहिंजे लाइ सोनार के जी दुकान हुजे। चवंदा धीरज सुनियार, ऐं तुंहिंजे मन में धीरज हुजे। मन में तुंहिंजे में धीरज हुजे, इहो उन पहारा सोनार की दुकान जे लाइ ईअं सम्झो इहो सुनियार थी वियो। जत पहारा धीरज सुनियार। ऐं खां चवंदा जहिड़े तरीक़े सां हिकु सोनार काई बि शइ खे घड़ंदो आहे, मुंडरी घड़ंदो आहे बि न, उनखे हथोड़े जो इस्तेमालु कंदो आहे। पर हथोड़ो कॾहिं बि उहो मुंडरी या सोन कॾहिं बि डायरेक्ट ज़मीन ते रखे करे उनजे मथां हथोड़े जो वार न कंदो आहे। उनजे हेठो रखंदो आहे आरण, ताकी ज़मीन हेठो खुंजे न। चवंदा तुंहिंजी पंहिंजी मत हुजे अहरण मत, पंहिंजी मत खे बणाए आहरण मत, पंहिंजी मत खे बणाए आहरण। उन खां बाद उनजे मथां तूं हथोड़ो हण, छाजो? वेद। हिते वेद जो अर्थ आहे ज्ञान। चवंदा ज्ञान जो हथोड़ो हुजे, ज्ञान जो हथोड़ो उनजे मथां हण। जीअं ज्ञान खंड वारी विचार पढ़ी आयासीं, हे बि उहा ई ॻाल्हि हले थी त ज्ञान जो हथोड़ो तूं पंहिंजी मत जे मथां हण। आहरण मत वेद हथियार। भव खला। खला चइबो धोकड़ी। जीअं हिकु फूक ॾेई करे बाहि ॿारंदा आहिनि न सोनारा, सोन खे घड़त करण जे लाइ पहिरों में गरम कंदा आहिनि, उनखे बाहि में साड़ंदा बि आहिनि, फूक बि ॾींदा आहिनि। चए त जहिड़े तरीक़े सां बाहि मचाइण जे लाइ उहो खला जो इस्तेमालु करे थो, तुंहिंजे अंदरि परमात्मा जो भव हुजे, इहा खला हुजे। भव खला। परमात्मा जो डर इंसान जे अंदरि लाज़मी आहे। जॾहिं डर इंसान जे अंदरि अची वियो न, जॾहिं खला प्राप्त कई न, सम्झी वियो न, त उहो कॾहिं बि ग़लति पासे वेंदो न, ग़लति कमु न कंदो।
इहो परमात्मा जो भउ, इहो तुंहिंजे लाइ खला हुजे। तूं ग़लति कमु न कर। जिते बि ग़लति कमु करण जो मौक़ो बि मिलजई न, चोरी ठगी कुझु बि करण जो तोखे मौक़ो मिले न, जे अगरि तो वटि इहा खला हूंदी न, तो वटि इहो परमात्मा जो भउ हूंदो न, तूं त पाण ई पेर पोइते कने चवंदे न परमात्मा मूंखे ॾिसे थो। भउ खला ऐं सोनार जी वॾी उत्तम वीचार, वॾी महांगी करणी जी वीचार ॾियनि था। सोन छो त महांगो हूंदो आहे। इन करे ॾिसो पूरी दुनिया में कई कारोबार अहिड़ा आहिनि, बल्कि 99% कारोबार अहिड़ा आहिनि जिथे जेके सुबुह जो दुकान इंसान खोलंदो आहे न त झाड़ू ॿाहिरि लॻाईंदो आहे, पर सोनारे खे पुछा के त तव्हां झाड़ू ॿाहिरि लॻाईंदव या अंदरि लॻाईंदव? झाड़ू सोनारो जॾहिं बि लॻाईंदो न पंहिंजी दुकान खे जिते सोन खे घड़त मिलंदी आहे, उहो हमेशह पंहिंजे दुकान खे जेको झाड़ू लॻाईंदा आहिनि उहो अंदरि ते लॻाईंदा आहिनि, उहो अंदरि ते लॻाईंदा आहिनि। ऐं अहिड़ा ॿिया बि कुझु कारोबार आहिनि। अनाज में बि कई अनाज वारा बि तक़रीबन झाड़ू अंदरि लॻाईंदा आहिनि, पर हिते सां वीचार रखंदा सोनार के जी करड़ी तमामु महांगी आहे। अनाज वारो भले झाड़ू अंदरि लॻाईंदो आहे बि न, तो जेको अनाज घटि थींदो अथसि न महीने जो, भले बोरी में गॾु करे बि न, त उहो 15, 20, 30 या उन वक़्त जे अनुसार ई उनजो रेट 100, 150, 200 ताईं पहुची सघे थो। सोन जे रेट ताईं नथो पहुची सघे, पर जेको सोनार ॿुआरी ॾेई करे झाड़ू लॻाए करे सॼो कचिरो अंदरि कंदो आहे न, उहो बि गॾु कंदो वेंदो आहे। पर उहो जंहिं महिल गॾु करे उहो कचिरो विकिणंदो आहे न, उहो 800, 900, 1000 रुपए किलो ताईं बि वेंदो आहे तक़रीबन। साहिब फरमाईंदा, चवंदा तूं पंहिंजी करणी एतिरी उत्तम कर जीअं सोन आहे, महांगो आहे, तुंहिंजी करणी बि एतिरी महांगी हुजे। भउ खला, तुंहिंजे अंदरि परमात्मा जो भउ हुजे, इहा धोकड़ी बणिजी वञे जीअं बाहि मचाइण जे लाइ उनखे सोनार खे ज़रूरत हूंदी आहे। अगन तपताव जो अर्थ आहे महिनत करणु। दुनिया में चङे पासे अचण जे लाइ महिनत खपंदी आहे, पर इहो महिनत केरु करे सघे थो? जंहिंजे अंदरि परमात्मा जो भउ हुजे। जंहिंजे अंदरि परमात्मा जो भउ न थियो न, उहो इन पासे घाल कंदो बि न। घाल जो अर्थ आहे महिनत। जिनी नाम दियाया गए मशक़त घाल, मशक़त जो अर्थ आहे महिनत, घाल जो अर्थ आहे महिनत मशक़त। चवंदा भउ खला, अगन तपताओ, भांडा भाव, तुंहिंजो प्यार भांडो हुजे। जीअं आमतौर ते सोनारो कंहिं बि शइ खे बाहि में मचाईंदो न, उनखां बाद पाणी में बि विझणो पवंदो आहे उनखे, हिकिड़ी कोठारी हूंदी आहे जंहिंजे अंदरि पाणी पियो हूंदो आहे। चवंदा तुंहिंजो भाव, तुंहिंजो प्रेम परमात्मा जे लाइ जेको प्रेम आहे न, उहो भांडो बणिजी वञे, हे तुंहिंजी करणी आहे। भांडा भाव, अमृत तित डाल, उनजे अंदरि अमर करण वारो अमृत, परमात्मा जा गुण, उनजी वीचार सचाई इन प्रेम जे अंदरि तूं आणे छॾ, इहो अमृत बणिजी वञे। उनजा गुण आणे छॾ, उनजी वीचार आणे छॾ। भांडा भाव अमृत डाल, घड़िए शब्द सची टकसाल। हे जेको पोयों तरीक़ो ॾिसनि था न, इंखे चवंदा जीअं सोनारो हिकु सोन खे घड़ंदो आहे, चेन, मुंडी, लॉकेट कुझु बि घड़े सघे थो, कंगण वग़ैरह। तोखे छा घड़णो आहे? शब्द। तोखे शब्द घड़णो आहे, तोखे वीचारा घड़णियूं आहिनि, तोखे पंहिंजी ज़िंदगी घड़णी आहे। जेको गुरू को शब्द मिलियो थी उन अनुसार पंहिंजी ज़िंदगी व्यतीत कर। चवंदा घड़िए शब्द सची टकसाल। कई जॻहियुनि ते दास कुझु बुज़ुर्गनि सां ई मुलाक़ात थी आहे, त उन्हनि हिकिड़ो अलॻि वीचार बि ॾिनी, ज्ञान ॾिनो। त टकसाल उन्हनि ॿुधायो हुयो त टकसाल चयो वेंदो आहे उते, उनखे चयो वेंदो आहे जिथे सिक्को घड़ियो वेंदो आहे। हिकु सिक्के खे घड़त मिलंदी आहे, सिक्के खे छाप मिलंदी आहे। थी सघे थो त हे जेकी टकसाल जी ॻाल्हि हले थी, इनमें बि वीचार उहा ई हले थी। साहिब चवंदा घड़िए शब्द सची टकसाल। जीअं हिकु सिक्के खे घड़त मिलंदी आहे न, त उहो सिक्को भले हूअं कुझु बि उनजी वैल्यू न हुजे न, पर हुनजे मथां जॾहिं घड़त अची वई, उन मुल्क जी छाप अची वई, पोइ उहो सिक्को मुल्ह कंदो आहे। उनजे एवज़ असांखे कई शयूं मिली वेंदियूं आहिनि, उनजे बदिले में उहो वैल्यू पाईंदो आहे, उनखे ताक़त मिली वेंदी आहे उन मुल्क जी। साहिब चवंदा अहिड़े ई तरीक़े सां, चवंदा जहिड़े तरीक़े सां जे अगरि तूं पंहिंजे ज्ञान इंद्रनि खे क़ाबू करे वरितो,
ऐं पंहिंजे अंदर में तूं धीरज खणी आए, तुंहिंजे अंदर परमात्मा जो भउ हुयो, तूं सची ज़िंदगी सुठे तरीक़े सां ॿियनि जा कमु सवारण वारी ज़िंदगी जेकर जीए थो, पर इहो सिखणो काथे पवंदई, काथे करिणो पवंदई, ईअं सम्झ तूं इहो पंहिंजे लाइ टकसाल बणाए छॾी, जाते तुंहिंजे मन खे तुंहिंजी ज़िंदगी घड़ी वेंदी। छो त जहिड़ो मन ओड़ो ई इंसानु कमु कंदो आहे, जहिड़ी इंसान जे मन में अंदरि सोच हूंदी। साहिब चवंदा घड़िए शब्द सची टकसाल, जहिड़े तरीक़े सां अगरि सिक्को घड़िजे थो, जहिड़े तरीक़े सां मुंडी घड़िजे थी, अहिड़े तरीक़े सां तूं पंहिंजी ज़िंदगी बि घड़, शब्द खे घड़, सुठा कम घड़। घड़िए शब्द सची टकसाल, पर इहो कमु केरु करे सघे थो? तिनकार। केरु करे सघे थो? चवंदा जिनको नदर करम। नदर करण वारी पौड़ी को जेको पार करे अचे थो, जंहिंजे मथां बख़्शिशा थियनि थियूं, जंहिंजे मथां परमात्मा जी रहमत थिए थी। पर रहमत थियण जे लाइ बि तोखे वापसि ॻाल्हि उहा ई अचे थी त धर्म खंड, उनखां बाद ज्ञान खंड, उनखां बाद कर्म खंड, पोइ अचे थो तूं बख़्शिश वारी अवस्था में। चए त तूं जॾहिं बख़्शिश वारी अवस्था में पहुची वञे न, जिन को नदर करम, जंहिंजे मथां बख़्शिश थिए थी, उहो ई इन महांगी करणी खे सम्झी सघे थो ऐं पंहिंजी ज़िंदगी खे महांगी करणी वारो बणाए थो, पंहिंजे अंदर में धीरज आने थो, सुनार वारी कार करे थो। चवंदा जिनको नदर करम तिनकार, जिनको नदर करम, जंहिंजे मथो परमात्मा जी बख़्शिश आहे, जेको बख़्शिश वारी अवस्था में अची थो वञे, हे कमु उनजो आहे, तिनकार उनजो आहे। नानक नदरी नदर निहाल, उहो तो निहाल थो थी वञे, उनखे सॼियूं शयूं प्राप्त थी थो वञे, उहो 38 पौड़ी भाउ उहो परमात्मा खे पाए छॾे थो, उनजे लाइ कुझु बक़ाया नथो थिए, सभु सुकून उनखे मिली था वञनि, सॼा सुर्ग, सचा सचखंड, परमात्मा जा सॼियूं बख़्शिशनि जो पात्र थी थो वञे, सभु शयूं खे हर शइ मिली थी वञे। पर इहा मिले कीअं थी? जॾहिं तूं पौड़ी पौड़ी करे चङाई वारे पासे अचे, तूं 38 पौड़ी ताईं पहुची वञे, तूं घाल घाले करे परमात्मा जी सिफ़त सलाह करे तूं बख़्शिशनि जे पात्र तो थी वञे, पोइ नानक नदरी नदर निहाल, उनजी नदर करम सां तूं निहाल थो थी वञे। वाहिगुरु जी का खालसा, वाहिगुरु जी की फतेह।